नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे गुजरांवाला खां ख़बर ॾींदा हलूं त CTD गुजन इदारनि गुजरांवाला में कार्रवाई कंदे पाबंदी मड़ियल तंज़ीम जे 5 दहशतगर्दनि खे गिरफ़्तार करे वरितो आहे। CTD अमलदारनि ॿुधायो आहे त गुजा इदारनि केतिरनि ई महीने खां दहशतगर्दी बाबति ॼाण गॾु करे रहिया हुआ। गिरफ़्तार दहशतगर्दनि में आसिम अकबर, अब्दुल्ला, उमेर अहमद उर्फ़ कासिम, मोहम्मद यूसुफ ऐं मोहम्मद याकूब उर्फ़ गोरा शामिल आहे। CTD अमलदारनि मूजिब दहशतगर्दी वटां धमाकेदार मवाद, ख़ुदकुश जैकेट ऐं हथियार बि बरामद कया विया आहिनि। CTD जो चवणु आहे त दहशतगर्द अल-क़ाइदा जो मीडिया सेल हलाए रहिया हुआ। दहशतगर्द अफ़गानिस्तान में अल-क़ाइदा जे मरकज़ी क़यादत खे फंड बि मोकिलींदा हुआ। अमलदारनि मूजिब दहशतगर्द ताज़ो कराची मां गुजरांवाला में नेटवर्क मुंतक़िल कयो हो। दहशतगर्द गुजरांवाला में दहशतगर्दी जो मंसूबो जोड़े रहिया हुआ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।